दुबई जे मक़ामी होटल में गडियल अरब रियासतुनि जी मशहूर चित्रकार रुबाब ज़हरा औरतुनि जे आलमी दिहाड़े जे मुनासिबत सां तख़लीक़ी फ़नपारा नुमाइश लाइ पेश कया। रुबाब ज़हरा केतिरनि ई वरनि खां पेंटिंग वारे आर्ट सां लॻापियल आहे, पर पहिरियों भेरो संदसि फ़नपारनि जी सोलो नुमाइश थी। हिन नुमाइश जो मक़सदु ऐं पैगाम औरतुनि ऐं मर्दनि में समाजी अणबराबरी खे रद्द करणु ऐं उन्हनि में बराबरी खे हथी वठाइणु आहे। गॾोगॾु उहो पैगाम ॾियणु बि आहे त औरत या मर्द ॿई हिक ॿिए खां मथां न आहिनि, ॿिन्ही जो मर्तबो साॻियो आहे। रुबाब ज़हरा पंहिंजी पेंटिंग ज़रिए उहो पैगाम बि ॾिनो त औरत मर्द जे सहारे घणो कुझु करे सघे थी, बसि औरत खे पंहिंजी हक़ीक़ी आज़ादी जो मतिलबु सम्झ में अचणु घुरिजे। हिन नुमाइश में कोरोना वबा जे लॉकडाउन ऐं औरतुनि सां मुआशिरे में थियल वर्ताव खे बि पेंटिंग में पेश कयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रुबाब ज़हरा जो चवणो हो त औरत ॿारनि हूंदे बि घणो कुझु करे सघे थी। ओप्रेसिंग वुमेन या बच्चों को या घरदारी को आप समझें कि जी ये समथिंग इज होल्डिंग अस फ्रॉम बीइंग एट द टॉप ऑफ आवर प्रोफेशन। इट्स नॉट लाइक दैट एंड इट शुडंट बी लाइक दैट। सो इसीलिए मेरे आर्ट वर्क से मैंने ये मैसेज देने की कोशिश की है ऑडियंस को कि हम लोगों को बजाय इसके कि हम इन चीज़ों को एक सेटबैक समझें, हम एक दूसरे को सपोर्ट करना चाहिए। वी शुड गिव रिस्पेक्ट टू ईच एंड एवरी मेंबर ऑफ द फैमिली, ईदर द मैन और द वुमेन। नुमाइश ॾिसण लाइ आयल अरब रियासतुनि जे मशहूर आर्टिस्टनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे रुबाब ज़हरा जे फनपारनि खे सराहियो। विमेन जो लोग समझते हैं कि शादी के बाद या बच्चे होने के बाद विमेन कुछ नहीं कर सकती, बट आज जो हमारी बहन ने ये किया है, रुबाब ने, शी हैज़ डन अ प्रीटी गुड जॉब। सो वी शुड बी सपोर्टिंग वुमेन इन दिस इन देयर एंडेवर्स, जो भी वो काम करें, जिस फील्ड में भी करें। That you can see, especially in her works, that is pure calligraphy. That they are amazing, and yeah, that's why I support her. It was really very nice. I met her before in different exhibition. She's doing calligraphy, but right now she done calligraphy with some modern, and it's really good job she done. आर्ट इंसान जे अंदर जी सुञाणप आहे, उन सां ई इंसान पंहिंजो पाण खे ॿिन अॻियां निर्वार कंदो आहे। सारंग सिंधी, सिंध टीवी न्यूज़, दुबई।